मुझे मदायल जी मुझे मदायल जी कल पिया पई कहीं न को साथिया को डोरा पोडे मुझे साजन सभोई खड़ी ढक जा ढोल ढुलाई सदाई करी मथे सिंध सुधार ओ साईं सदाई करी मथे सिंध सुधार ओ दोस्त मठा दिलदार आलम सदाबाद ओ जेकी मज जहान सब तारी तगन तुझे शाह लतीफ चवे आहे तो वट कमी कान अदले आउन पुजा करी फेरो सगल जो मोहब्बत जे मैदान में अलो मोहब्बत जे मैदान में सधया सिर न ॾियनि अजल सामो एजाज चले के कुड़ी थिल ओ नायो निल आशिक सिर यदीअ ते जेॾो तुंहिंजो नाम जो बाझ बोड़ी मगा रे थंबेरे छूणीअ जो छपर तुझी छा ऐं पुजारो कहा जो मिड़ी मालूम तू घणी जनतलीअ जे कदमनि में तस्लीम कयो हर टोल जनतलीअ जे कदमनि में तस्लीम कयो हर टोल अबू तुराब विसारी दे तगर छॾींदी रोले वठनाम अलीअ जो विर्द कमाम तसबुल सबोल ओ मुंहिंजो पीर लज परवर थई ॾींदी दर जलद जा खोले होला कहिड़ा डूगर के धणीअ जा वाटूं ते वारी कहिड़ा डूंगर हो वला कहिड़ा डूंगर के धणीअ जा वाटूं ते वारी आॾो लक लतीफ़ चवे बरस जन बारी मंज़िल जी मारी शल कादर के तिरसा ससीलमन सुन में अॻियां में नाग सुजन जिते बगल भोजराज चर चरिहाणियूं कनि गीता शेबरनि में जिथे गुरू गोलूं कनि विझो वातवण में अॻियां लुडूं पूलर कनि तंहिंखां पोइ सुजन के पखड़ा जाम पुणूं जा बदशिकल हो इंसान तो तस्वीर बदल जाती है अगर आवे मुश्किल पर ना दे अली अली वो लिखी हुई लोहे महफूज में तहरीर बदल जाती है नारा मौला अलीअ जा मां हणंदुसि पियो हरदम नारा मौला अलीअ जा मां हणंदुसि पियो हरदम आहे कोन अमीर बख़्श चए ॿियो को मूंखे कम ओ मुंहिंजे दिल में याद मुदम हुब सदाई हैदर जी
नव साईं मोमिन ऐं मुनकर जी ख़बर दुनिया थी थे पर आंख चवां त हिला। अच्छा साईं तव्हां साईं खे हिते ज़ाहिर थिए घणो वक़्तु थियो आहे तव्हांखे कोई ख़बर आहे? असांजी उमिरि 51-52 साल आहे। जी जी असां पंहिंजी उमिरि खां अॻु में ई आजाए संभरूं। अच्छा जी जी अच्छा साईं तव्हां अॼु तक वॾरा बि आहियो? जी जी अच्छा तव्हांजी छा हिते किरदारु आहे तव्हांजो छा हिते मतिलबु का ख़िदमत गुज़ारी साईं जे बारे में? साईं असां जेको न्याज़ नगर थींदा उन में हिसो वंडींदा आहियूं। जी जी हीअ जेको साम्हूं मुंहिंजी ज़मीन आहे जी जी जेको इहो जुरेब आहे साम्हूं हिते जेको वण टिण थींदो आहे उहो साईं जे हिसे जो हूंदो आहे। जी हा उन माशाल्लाह असांजी हक़दारी न हूंदी आहे। माशाल्लाह वारीदार पे ॿारी बि कढंदा आहियूं। जी साईं ॿुधायूं ॾिसूं का महफ़िल थींदो आहे ईंदा आहियूं अच्छा शरीक थी वेंदा आहियूं महफ़िल में काफ़ी वक़्तु असां इहो किसो हले पियो जी असां वॾनि चयो आहे। ठीकु आहे महिरबानी साईं। जी साईं तव्हां किथां खां आया आहियो? भिट धने खां। भिट धने खां जी अच्छा साईं जे बारे में तव्हांखे छा ॼाण आहे कुझु असांखे ॿुधाईंदो तव्हां? असां का शइ कान ॾिठी। अच्छा पुराणो ज़मानो असीं हिते वाटर ते छेड़ खणंदा हुआसीं हिते शाम सुबुह पाणी जो वारो ॿियो टियों घणा असां कम हिते कया पर असां कुझु कोन ॾिठो। अच्छा तक़रीबन साईं खे ज़ाहिर थिए घणो वक़्तु थियो आहे? ज़ाहिर थिए खे घटि में घटि 30-40 साल थी विया। 40 साल थिया? अच्छा ठीकु साईं महिरबानी महिरबानी। साईं सलाम अलैकुम। साईं वालेकुम सलाम। साईं फ़क़ीर पूनम साहिब कहिड़ा हाल आहिनि? दुआऊं अल्हम्दुलिल्लाह तयारु आहियो? शुक्र आहे। अच्छा तव्हां साईं गाई छा ते घणे वक़्तु खां अचो पिया? अदा असां थोरो ॾाढो अंदाज़ो त न आहे बहरहाल 25-30 सालनि खां असां अचूं वञूं था साईं जो दीदार करियूं था। काफ़ी अरसे खां सम्झ अचूं था। पहिरियां त झंगु हूंदो हो पोइ हुनखे निर्वार कयो वियो। पहिरियां फ़क़ीर जेको सो ॾिसो मजनू ॾेथो साहिबु हुनजी थोरी महिरबानी हुजे हुन थोरो उजागर कयो। हुन खां पोइ बाबे फैज़ उन महिनत बि सुठी कई हू पंहिंजो वीचारो 100 वरे पूरा करे वियो। उन खां पोइ हिन वक़्तु जेको फ़क़ीर आहे असांजो ढोल फ़क़ीर चांडियो साहिबु उनजी तमामु महिनत घणी आहे। हुन जेका महिनत कई आहे सा तमामु सुठे नमूने जी महिनत कई आहे ऐं उहा तमामु बहितरीनु महिनत कई आहे। हुन महिनत हुनजी इलाही आहे तमामु हद खां वधीक महिनत आहे। हुन तमामु वधीक बॾा ड्राई हुन खां पोइ हुन पंहिंजा महखाना ठाराए अहिड़ो VIP नमूनो जो एतिरी महिनत हुननि कान कई। बाक़ी हुन ज़ाहिर सिर्फ़ु कयो बाक़ी महिनत फ़क़ीर ढोल जी घणी आहे। हुन खां पोइ माण्हुनि जी अच वञ बि हिन वक़्तु माशाअल्लाह वधीक आहे। अॻु में एतिरी कान हुई ऐं न का कंहिंखे ख़बर बि हुई ऐं हिन वक़्तु माण्हुनि खे वधीक ख़बर पइजी चुकी आहे इनशाअल्लाह। हींअर थोरी रोड जी तकलीफ़ आहे जेकर रोड इन शाख खां सिधो साईं जी दरबार ॾे वञे न त तमामु बहितरीनु कमु थी वञे। हींअर बाग़ मां वञे थो कंहिंखे ख़बर पए थी कंहिंखे नथी बि पवे वीचारा मुझो था वञनि। इन जे लाइ को बाला ऑफिसर को क़दम खणे ऐं इन सैयद जे लाइ को रोड ॾियनि त कंहिंखे मुझारो कोन पवंदो। हिते सम्झो हिकिड़ो बोर्ड ठारायो वञे साईं जे नाले सां त नओं माण्हू बि अचे त हुनखे का तकलीफ़ न थिए। अच्छा हाणे त साईं जी हर चोॾहीं बि लॻंदी आहे? हा साईं हींअर चोॾहीं बि लॻे थी। साईं जी ॾाढो राग रूप थिए थो। अलाह जा वॾा करम आहिनि। सभु आहिनि दरवेशनि जूं महिनतूं आहिनि जी साईं ऐं ॿियूं फ़क़ीरनि जूं महिनतूं आहिनि। वीचारा फ़क़ीर आहिनि सॼो ॾींहुं महिनत कनि था गुलड़ा रखिया अथनि पखी पखण खे चूणो पाणी ॾियनि पिया। ॾियण वारो मालिक आहे पर हुननि जी महिनत तमामु वधीक आहे। अच्छा साईं तव्हां हर दरगाह ते विया आहियो? हर दरगाह ते घुमी आया आहियो? तव्हांखे सभिनी दरगाहुनि ते कोन विया आहियूं पर कुझु दरगाहुनि ते असां विया आहियूं। जी साईं पर एतिरी महिनत शायदि कंहिंजी न हुजे। गवर्नमेंट जे तरफ़ां उते महिनतूं हलनि थियूं हीअ हथ जी महिनत आहे। हीअ सम्झी पंहिंजी जान विलोड़े हुन पंहिंजो रत विलोड़े महिनत कई आहे ढोल फ़क़ीर। जी साईं वॾी महिनत कई आहे हुन साईं। ॿियनि वटि हू औकाफ़ खाते में आहिनि हीअ औकाफ़ खाते में कोन्हे
होते हिन में दरगाह में गवर्नमेंट जो को भी हिस्सो न आहे। ही सम्झो जहिड़ो प्राइवेट हिसाब किताब आहे। हिते सभु गॾु मिली जुली महिनत कंदा आहिनि, पर ढोल फ़क़ीर जी जेका महिनत आहे सा तमामु साराह जोगी आहे। अलाह साईं संदसि हयाती वॾी करे इंशाअल्लाह अलाह साईं हुन ते करम कंदो पंहिंजो। अलाह साईं हुनखे अञा बि वधीक तौफ़ीक़ ॾींदो, जेको अञा साईं ते रंग रचंदो ऐं मेला मचंदा इंशाअल्लाह। अच्छा साईं, तव्हां कंहिंजा फ़क़ीर आहियो? असां बाबा नूरानी सरकार जा मलंग आहियूं। जी साईं। 12 महीने हाज़िरी साईं जी थींदी आहे। रमज़ान शरीफ़ जे 7 रोज़े में वेंदा आहियूं, 3 ॾींहंनि जी हाज़िरी भरे ईंदा आहियूं। जेसीं ताईं हयाती आहे तेसीं ताईं हाज़िरी ॾींदा ईंदासीं। पोइ जहिड़ो हाल आहे अञा ताईं हाज़िरी ॾियारे पियो त हाज़िरी करियूं वेठा। ठीकु साईं, महिरबानी 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 साईं।